दादू खां आफ्ताब भंड जी ख़बर मुताबिक़ दादूअ में सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले दादू पारां सिंध जे हक़नि ते धाड़ा शहीद सहाफ़ियुनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे दादू प्रेस क्लब आॾो सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एसटीपी अॻवान पीर गंबल अब्दुल हमीद सुमरो इमामदीन पाहमर शहबाज़ मलिक एजाज़ शाह मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे चयो त सिंध जी धरती ते पीपल्स पार्टी जे हुक्मराननि तरफ़ां ज़ुल्म कयो पियो वञे। सिंध जी ज़मीन ते मुख़्तलिफ़ हरबनि सां वालार कई पई वञे। पंजाब में वधीक कैनाल ठाहे सिंधु दरिया में पाणी जी खोट पैदा करे सिंध खे तबाह ऐं बर्बाद कयो पियो वञे, जंहिंखे फौरी तौर बंदि कयो वञे। शहीद सहाफ़ी जान मुंदमर ऐं शहीद नसरुल्लाह गडानी जे क़त्ल में मुलविस क़ातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। सहाफ़ियुनि खे नाह क़त्ल कंदड़ क़ातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। 4 सालनि खां अॻुवा थियल सिंध जी मासूम न्याणी प्रिया कुमारी खे सिंध पुलिस पारां बाज़ियाब न कराए सघी आहे ऐं मासूम न्याणी खे अगवा कंदड़नि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी